सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी बेंच पारां मियां नवाज़ शरीफ़ खे नाअहल करार ॾियण खां पोइ मुल्क अंदरि हिकु नओं बहस छिड़ी पियो आहे। हिकिड़नि माण्हुनि जो ख़्यालु आहे त मुल्क जे 70 सालनि वारी तारीख़ में को बि चूंडियल वज़ीर आज़म पंहिंजे उहिदे जो मुदो पूरो करे न सघियो आहे, जंहिंजो सबबु संदन मूजिबि इहो आहे त मुल्क अंदरि कुझु क़ुवतूं अहिड़ियूं आहिनि जेकी जमहूरी इदारनि खे मज़बूत ऐं मुस्तहकम ॾिसणु नथियूं चाहिनि। साॻे ई वक़्तु मुल्क अंदरि हिकु ॿी राय बि मौजूदु आहे जंहिं मुताबिक़ असांजे चूंडियल हुकुमराननि जो हुकुमरानी वारो अंदाज़ कंहिं बि रीति जमहूरी न आहे। मियां नवाज़ शरीफ़ हिकु वज़ीर आज़म जी हैसियत में ऐं संदसि भाउ शहबाज़ शरीफ़ पंजाब जे वॾे वज़ीर जी हैसियत में पंहिंजे पार्टी जे ई चूंडियल MPAs MNAs तोड़े वज़ीरनि खे मुलाक़ात जो वक़्तु बि न ॾींदा हुआ, जंहिं करे ई सिंध मां चूंडियल MNA ऐं बाद में ममलिकती वज़ीर हकीम बलोच, पाकिस्तान मुस्लिम लीग सिंध जे सदर इस्माइल राऊ, लियाकत जतोई ऐं मुमताज़ भुट्टो मायूस थी मुस्लिम लीग नून खां पंहिंजा रस्ता अलॻि कया। शरीफ़ ख़ानदान जे शाहाणी हुकुमरानी वारे अंदाज़ जे करे ई सिराइकी इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़ पुराणे मुस्लिम लीगी सरदार ज़ुल्फ़कार खोसा बि पंहिंजूं राहूं नून लीग खां जुदा करण ते मजबूर थियो। शरीफ़नि जे शाही ख़ानदान आइन ऐं कानून जी हदबंदियुनि खे लताड़ींदे पंजाब जे वॾे वज़ीर मियां शहबाज़ शरीफ़ खे केतिरनि ई परॾेही मामलनि जो इंचार्ज करे छॾियो, जॾहिं त संदसि फर्ज़ंद MNA हमज़ा शहबाज़ खे पंजाब जे केतिरनि ई वज़ारतुनि जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो। इहा साॻी रविश सिंध अंदरि बि नज़र अचे थी, जिथे केतिरियुनि ई वज़ारतुनि जा फ़ैसिला उन महकमे जे वज़ीर बदिरां ॿियनि माण्हुनि हवाले थियल आहिनि। तंहिं करे कंहिं बि हुकुमरान खे सिर्फ़ु इन बुनियाद ते जमहूरी हुकुमरान करार नथो ॾेई सघिजे त हू वोट वठी इक़्तिदार में आयो आहे। जमहूरी हुकुमरानी जी पैमाइश जो हिकु ॿियो पैमानो इहो बि हूंदो आहे त संदन दौर में अवाम जी ख़ुशहाली तरक़ी खेनि बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी लाइ कहिड़ा क़दम खयां विया। साल 2008 जी चूंडुनि खां पोइ मुल्क जे अंदरि बज़ाहिर त चूंडियल ऐं जमहूरी क़दरनि सां भरपूर हुकुमराननि जो इक़्तिदार रहियो आहे। ॾिठो वञे त गुज़िरियल 9 सालनि में जमहूरियत जे दावेदार हुकुमराननि जो इक़्तिदार हुजण बावजूदि अॼु बि मुल्क में 86% माण्हू पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहिनि। 60% माण्हू ग़ुर्बत जे लीके खां बि हेठि ज़िंदगी गुज़ारीनि था, जॾहिं त 2 करोड़ 60 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। इन खां सवाइ 70% ॿार मैट्रिक जो इम्तिहान पास करण खां अॻु ई कन सबन करे स्कूल छॾण ते मजबूर हूंदा आहिनि। ॿिए तरफ़ ॾिठो वञे त सिहत जूं बुनियादी सहूलियतूं बि पाकिस्तान जे अवाम खे मुकमिल तौरु मुयसरु न आहिनि। उन जे बरअक्स वज़ीरनि हुकुमराननि संदन लाठियुनि ऐं दरबारियुनि जी मिल्कियतुनि में जंहिं नमूने सां तेज़ीअ सां वाधारो थींदे नज़र ईंदो आहे, उन जो मिसाल पूरी दुनिया जी तारीख़ में नथो मिले। तंहिं करे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त असांजे चूंडियल हुकुमराननि जमहूरी अंदाज़ में हुकूमत करणु ऐं मुल्की तरक़ी जा फ़ाइदा अवाम ताईं पहुचाइण बदिरां शाही ख़ानदान जे फ़र्दनि ऐं संदन सनाख़्वानी कंदड़नि ताईं से फ़ाइदा पहुचाया आहिनि, जंहिं मां हुननि पाण खे पाण ई गैर जमहूरी हुकुमरान साबित कयो आहे। छाकाणि त जेको हुकुमरान टोलो जमहूर यानी अवाम जी तरक़ी ऐं ख़ुशहाली वारे ख़्वाब खे साबिया जो रूप ॾियण बदिरां कुझु ख़ानदाननि जी तरक़ी लाइ कमु करे, पोइ भले चूंडियल नुमाइंदो ई उहो छो न हुजे, पर उनखे जमहूरी हुकुमरानी हरगिज़ नथो सॾे सघिजे, छो त आम माना ऐं मुहज़ब मुआशरनि में जमहूरियत जी माना ई इहा वरिती वेंदी आहे त माना ग़रीब अवाम जी हुकुमरानी, ग़रीब अवाम जो राज। पर पाकिस्तान में बदकिस्मती सां ग़रीब अवाम जो राज घटि ई नज़र आयो आहे, पर ख़ानदाननि ई हिन मुल्क ते राज कयो आहे। जंहिं करे इहो सम्झणो पवंदो त पाकिस्तान अंदरि मिसाली जमहूरियत जूं पाड़ूं अञा पुख़्तियूं थी न सघियूं आहिनि।